अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ी रहिया आहियूं अलफ़ ये ए जे आवाज़ वारा लफ़्ज़। त जीअं सिंधीअ में असां अलफ़ ये ए खे इस्तेमालु करे कीअं लफ़्ज़ ठाहिणु सिखंदासीं। अचो त सिखूं। जीअं त रईए रे लाम ज़बर ल, रईए रे लाम ज़बर ल, रेल। भैये भे लाम ज़बर ल, भेल। तैये ते लाम ज़बर ल, तेल। हये हे ते ज़बर ट, हेट। पैये पे ते पिस्टू, पेटू। बैये बे ते पिस्टू, बेटू। सीन ये शे रे पिशरू, शेरू। शीन ये शे रे पिशरू, शेरू। पैये पे रे पिशरू, पेरू। पैये पे रे पिशरू, पेरू। काफ ये के रे पिशरू, केरू। बैये बे रे पिशरू, बेरू। बैये बे रे पिशरू, बेरू। खैये खे सीन पिस्सू, खेसू। खैये खे सीन पिस्सू, खेसू। वाफ ये वे सीन पिस्सू, वेसू। वाफ ये वे सीन पिस्सू, वेसू। हाणे खेज़ेर ख, लाम ज़ेर ल, जीम ये जे, खिल जे। हाणे पाण आखिर में अल्फी ए जो आवाज़ पढ़ी रहिया आहियूं। खेज़ेर ख, लाम ज़ेर ल, जीम ये जे, खिल जे। मीम ज़ेर म, लाम ज़ेर ल, जीम ये जे, मिल जे। मीम ज़ेर म, लाम ज़ेर ल, जीम ये जे, मिल जे। सीन ज़ेर स, बे ज़ेर ब, जीम ये जे, सिब जे। टे वा टो, लाम ये ले, टोले। टे वा टो, लाम ये ले, टोले। भे वा भो, लाम ये ले, भोले।
बे वा पेश बू टाइए टे, बे वा पेश बू टाइए टे, बूटे। तोय वा तो ये ते, तोते। तोय वा तो ये ते, तोते। डइये डे खे अलिफ खा रइये रे, डे खा रे। डइये डे खे अलिफ खा रइये रे, देखा रे। वाफिये वे हे अलिफ हा रइये रे, वे हा रे। फे पेश फो लाम अलिफ ला डइये डे, फुलाडे। वाव तो प्यारा बारो ये हुयूं असांजे अलफ ये ए खे इस्तेमाल करे लव्स ठाहिण। तो तहां उम्मीद आहे त इहो सिखिया हूंदव। अगर तहां सही सिखिया ना आहियो त इन वीडियो के वरी रिपीट करे ॾिसो ऐं पंहिंजा सही तरीक़े से सिखी वठो। प्यारा बारो पंहिंजनि ॿारनि खे सिंधी पढ़ायो ऐं सिंधी सेखारियो। महिरबानी।